कराची में नेब कार्रवाई कंदे अॻूणे मुंसिपल कमिश्नर खे ॿिनि साथियुनि सूधो गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में रोक रक़म सोन ऐं रसीदूं हथ करे वरितियूं आहिनि। नेब रावलपिंडी जी टीम कराची में कार्रवाई कंदे कोरंगी जे अॻूणे म्यूनिसिपल कमिश्नर मसरूर मेमन, अकाउंट ऑफिसर वकाश ऐं ऑडिट ऑफिसर धर्मवीर खे गिरफ़्तार करे वरितो। नेब इख़्तियारनि मूजिबि कार्रवाई दौरान ॿाहिरे मुल्क उमाणियल किरोड़ें रुपयनि जूं रसीदूं, सोन जा बिस्किट, बटण, परॾेही करंसी, डॉलर, दरहम, रियाल ऐं पाकिस्तानी नाणो हथ कयो वियो। नेब ज़रीन मूजिबि कोरंगी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ तेल जी ख़रीदारी ऐं ॿिनि मामलनि में करप्शन समेत रिश्वत वठी ठीका ॾियण वारनि शिकायतुनि बाद कार्रवाई कई वई। नेब इख़्तियारनि मूजिबि वधीक चवणु हो त कार्रवाई दौरान एतिरो त पैसो हथ आयो जिन खे ॻणण लाइ खेनि मशीनुनि जो इस्तेमालु करणो पइजी वियो। इंतिहाई अहम ख़बर आहे कराची खां, जिते नेब रावलपिंडी जी टीम कार्रवाई कंदे अॻूणे म्यूनिसिपल कमिश्नर समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नेब इख़्तियारनि मूजिबि कार्रवाई दौरान कोरंगी जे अॻूणे म्यूनिसिपल कमिश्नर मसरूर मेमन, अकाउंट ऑफिसर विकास ऐं ऑडिट ऑफिसर धर्मवीर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कार्रवाई दौरान ॿाहिरे मुल्क उमाणियल किरोड़ें रुपयनि जूं रसीदूं, सोन जा बिस्किट, बटण, परॾेही करंसी, डॉलर, दरहम, रियाल ऐं वॾे तइदाद में पाकिस्तानी नाणो हथ कयो वियो। ज़रीन मूजिबि हथ आयल नाणे खे ॻणण लाइ नेब खे मशीनुनि जो इस्तेमालु करणो पइजी वियो। ॿुधायो वञे थो त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कोरंगी में तेल जी ख़रीदारी ऐं ॿिनि मामलनि में करप्शन समेत रिश्वत वठी ठीका ॾियण वारनि शिकायतुनि ते कार्रवाई कई वई आहे। हैदर सिंधी, HSTV न्यूज़, कराची।